खैरपुर में शहर ने दुकानदारनि पारां गंदगी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। पंजाटी जे दुकानदारनि ऐं रहवासियुनि मंज़ूर अहमद, अशरफ मलिक ऐं ॿियनि चयो त शहर मां रेड़ा हटाइण वारे मामले तां म्यूनिसिपल अमले पंजहटी वटि मेन गटर बंदि करे छॾिया आहिनि। हुननि चयो त गटर बंदि थियण सबबि गंदो पाणी मार्केट में बीहजी वियो आहे, जंहिं सबबि संदनि आज़ार वधी वियो आहे। अॻवाननि चेतावनी ॾिनो त गंदो पाणी निकाल न कयो वियो त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। दहरके मां हिक शख़्स जो रतोरत लाश हथ कयो वियो। एंग्रो जी गेट नंबर 3 वेझो लाश मिलण बाद पुलिस पहुची अस्पताल पहुचायो। फोतीअ जे ओबावड़े वासी शाहिद अली शाह तौर सुञाणप कई वई। अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद मर्डो वारसनि हवाले कयो वियो। डिब मेड़शाह में जीलानी फाउंडेशन तरफ़ां गरीब ऐं मुस्तहक़ स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि में स्वेटर ऐं गरम कपड़ा विराया विया। पब्लिक लाइब्रेरी हॉल में थियल तकरीब में जीलानी फाउंडेशन जे चीफ पेटर्न ऐं समाजी अॻवान पीर सैयद हुसैन शाह जीलानी, सैयद इरफान अली शाह जीलानी ऐं ॿियनि शिरकत कई। हुन मौक़े ते अॻवाननि चयो त फाउंडेशन जो मक़सदु तालीम, सिहत ऐं सिंध में रहंदड़ गरीब मुस्तहक़ माण्हुनि जी ख़िदमत करणु आहे। अॻवाननि चयो त इंसानियत जी ख़िदमत करण ई असल इबादत आहे। इंसानियत जी ख़िदमत करण सां ई दिली सुकून मिले थो। सकरन में कीरिया बिरादरी पारां खाता तब्दील कराए ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। हुसैन कीरी, अब्दुल कादिर जीलानी, अयूब कोसे चयो त दे 5 ॿाठो में कमर्शियल ज़मीन ते शमीर कीरीअ मुबैना तौर रेवेन्यू अमलदारनि सां मिली भगत करे कब्ज़ो कयो आहे। हुननि चयो त शमीर कीरीअ ज़मीन विकिरो करे ज़ुल्म कयो आहे। कीरिया बिरादरी मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk